अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अंगारो 6 अक्टूबर ऐं अॼु जे ब्लॉग में मोस्ट वेलकम भलीकार तव्हां सभिनी खे। ऐं राति जो देरि ताईं मां जेको आहे उहे प्यालियूं जेके हुयूं ठिकर जूं खीरणीअ वारियूं असां उन्हनि खे ढकणियूं चऊं त वधीक बहितर आहे, छो त ॻोठ में असां इहे पंहिंजे दिलनि जे मथां घड़नि जे मथां ढकणियूं ॾींदा हुआसीं। सो उहे ढकणियूं मां देरि ताईं पेंट कंदी रहियमि ऐं सोचियमि बि इहो त बिल्कुलु जेके हिन रफ पेंट करे जान छॾायां थी, छो त पेंट बि मूंखे यूज़ करणा हुया पर रखी रखी पुराणा पिया थियनि। ऐं तारीख़ इहे खणी आयो इन कॉन्फिडेंस सां त मुंहिंजे माउ जे कम जी शइ उहा कुझु न कुझु हिन मां ठाहींदी, सो मूंखे कुझु न कुझु क्रिएट करिणो पियो। ऐं न त कॾहिं मूंखे ख़्यालु न आयो त हिन जो इहो यूज़ बि थी सघे थो ऐं कॾहिं वरी एॾे सारे तादाद में मूंखे हथ बि न आहियूं। सो उहे कयूं अथमि ऐं मासी जेका असांजी कमु करे हली वई 10:30 बजे ताईं, तक़रीबन 11:15 था थियनि हाणे। कॾहिं कॾहिं त ॾाढी देरि कंदी आहे त मां तपिजी वेंदी आहियां, कॾहिं वरी सवेर अची वई। सो बहरहाल उहा कमु करे वई ऐं जेसि ताईं उहा कमु कंदी रही कुझु न कुझु मां बि कंदी रहियसि, त उहो तव्हां सां शेयर कयां थी। हीअ पखी मूं ठाहिया हुआ मीना बाज़ार जे चकर में, त सिर्फ़ु 2 सेल थिया, ॿिया बची पिया। सो कुझु त कंहिं माण्हुनि ॾे गिफ्ट में वेंदा ऐं हीउ हिकिड़ो मूं हिते हयो आहे ऐं उनखां सवाइ हिकिड़ो मां चाहियां थी त मथे पंहिंजी ॾाकण में बि हणां। ॾाकण में अॻु में बि मुंहिंजा बर्ड्स लॻल आहिनि, जेके पुराणा व्यूअर्स हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी। ऐं हितां जेका शइ लाथमि उहा किथे रखियमि, उनखे मूं हिन शेल्फ में ॿधी छॾियो आहे। हीअ मथे मुंहिंजो हिकिड़ो शेल्फ आहे, हिन डेकोरेशन खे मूं हिन में ॿधी छॾियो आहे, छो त नंढियूं नंढियूं शयूं मां प्यार सां वठंदी आहियां, पोइ मां हिननि खे हर हाल में यूज़ करणु चाहींदी आहियां। ऐं हीअ कैक्टस जेके आहिनि हिते मथे शेल्फ ते रखियमि सभु, छो त हिते कुझु देरि लाइ उस बि ईंदी आहे, हवा रोशनी सभु कुझु हिते मौजूदु आहे, त हीअ इनशाला हिते पली वॾा थींदा। हाणे तव्हांखे ॾेखारियां थी त ठिकरनि जो मूं छा कयो। हिते मूं हीअ सॼियूं पेंट करे ऐं हीअ ग्रुप में ठाहे रखियूं आहिनि त जीअं अलॻि अलॻि हुजनि, हिकु जहिड़ियूं गॾु न हुजनि। हीअ ॾिस, ईअं सभिनीनि ते डिफरेंट डिज़ाइन मूं राति जो पेंट कया ऐं काफ़ी मूंखे हुन में देरि थी वई, पर तव्हां यकीन कयो त मां ॾाढो इंजॉय पई कयां। ऐं उनखां सवाइ मूं सोचियो त जान छॾायां जल्दी जल्दी रफ पेंटिंग करे, डिज़ाइन बि कोई ज़हन में न हुयो, बसि जेको अचे पियो उहो हणंदी पई वञा हिन में। पर जॾहिं सभु हीअ ठही विया त एॾा सुहिणा पिया लॻनि जो मां पाण ई ॾिसी ख़ुशि थी वई आहियां। हाणे हिननि सभिनीनि खे मूंखे जोड़े हिकिड़ी ज़ंजीर वांगुरु ठाहिणो आहे, ठीकु आहे। हिननि खे मां ॻंढींदमि पाण में हीअं, जीअं हे रखियल तव्हांखे नज़र थी अचनि, में गैप न हूंदो। ऐं हिननि खे ॻंढिबो कीअं, हीअ आहे मां वटि सुतली, ठीकु आहे। हीअ सख़्तु हिकिड़ी थुल्ही मज़बूत सुतली आहे, त इहा मां पूरी माना डबल रोप करे हिकिड़ो हीअं रखी वेंदमि, हिकिड़ो ॾिसो हीअं, वरी हिन जे भरिसां हिकिड़ी ॿी, पोइ हिननि जे मथां कटे हणंदमि मां हीअ कपिड़ो, त जीअं हे मज़बूत थियनि, छो त मूंखे हिननि खे टंगणो आहे। टंगण जे लाइ मूंखे हिननि खे हिकिड़ी थुल्ही मज़बूत डोरीअ सां ॻंढिणो आहे। हीअ सुतली मुंहिंजी बेस्ट क्वालिटी जी आहे, इलाही थुल्ही आहे, पर जेकॾहिं अहिड़ी न हुजे, सनड़ी सुतली हुजे त उहो वरी 2-3 मिलाइजनि, या ॿी का थुल्ही डोरी हुजे पर मज़बूत हुजे। ऐं ग्लू एज़ यूजुअल हीअ आहे मां वटि। सो हाणे मां हिननि खे ॻंढे उनखां पोइ तव्हांखे ॾेखारियां थी त हीअ कीअं मूं हिननि खे हिकिड़े ई माना मूंखे हिकिड़ो कोको हणणो पवंदो ऐं उन में मुंहिंजो इहो सॼो जेको आहे टंगजी वेंदो। हाणे ॾिसो, सभिनी खां पहिरियों त मां हिन खे ग्लू हणी डोरी चिंबड़ाए वई आहियां, सुतली चिंबड़ाए वई आहियां। हेठां ॾिसो ॻंढियल न आहे ऐं हितां जिते मां हैंग कंदमि उतां ॻंढियल आहे, मथां ॻंढियल आहे, ठीकु आहे। ईअं मां हिन खे कंप्लीट कयो आहे, हिन जी बि मथां ॻंढियल आहे ऐं हेठां जेको आहे उहा ॻंढियल कोन्हे। ऐं हिन जे मथां मां हीअं ग्लू हणी ॿीहर अञा ग्लू हणंदमि हिन ते ऐं पोइ कपिड़े जा पीसिस चिंबड़ाए वेंदमि, त हिननि जूं कुंडूं मूंखे हीअ कटणियूं पवंदियूं त जीअं साइड खां नज़र न अचनि। तंहिंजे करे हीअ जेके हिन जे मथां हणणा आहिनि मूंखे ॿिए वारे वॉल हैंगिंग जे मथां, उनजूं मां पहिरियों ई कुंडूं जेके आहिनि कटे चुकी आहियां। सो हाणे हिन खे कयां थी कंप्लीट ऐं फ़िलहालु हिन खे खणंदमि न, हीअ त कलाक खनि हिते पिया हूंदा या उनखां मथे, त जेसि ताईं इहे सुकी वञनि। ईअं न थिए त मां हिन खे खणां ऐं इहे सभु किरी पवनि ऐं भॼी पवनि, त टाइम ॾियणो पवंदो मूंखे सुकाइण जो। हाणे जेतिरी देरि में मां हुननि खे ग्लू हणी ठिकरनि खे रखी आयमि, ढकड़ियुनि खे त सुकनि, मूं हिन शेल्फ जी सफ़ाई करे वरिती ऐं हिन हीअ प्लास्टिक जूं बोतलूं आहिनि जिन खे कटे करे मां हिन में पाणी विझी प्लांट विझंदी आहियां। हिते मुंहिंजा अक्सर प्लांट्स माना घणो सर्वाइव न कंदा आहिनि, सड़ी वेंदा आहिनि, पर ख़ैर आहे, छो त मां मनी प्लांट त मूं वटि इलाही हूंदो आहे, उहो झंग थी वेंदो आहे, कटिंग कंदी रहंदी आहियां, इन करे मां इहो हिते विझंदी आहियां हमेशह। हीअ मुंहिंजी हिकिड़ी पुराणी ट्रे हुई जेका सफ़ा बर्दाश्त न पई थिए मूंखां, ऐं प्लस हीअ रसियूं जेके सिलाई मां बचियल कपिड़े जूं पटियूं जिन खे मां चोटियूं ठाहे ऐं हीअ ट्रे जेका हिन में हई आहे, टुंगड़ा कढिया आहिनि ट्रे में गरम करे कोको।
ठीकु आहे। सो हिते हणंदमि मां उहा डेकोरेशन। ऐं ही मुंहिंजा वॉल हैंगिंग आहिनि 2 मैक्रामे जा ठहियल, जिन मां प्लांट कढी मां हिते रखियो हिननि प्लेट्स में। ही प्लेट्स मां ही बि सेखारे चुकी आहियां, ॾेखारे चुकी आहियां, बल्कि तव्हां सां गॾु इहे कया आहिनि मां वीडियोज़ में। त हिननि मां प्लांट कढी मां हिते रखिया, ऐं हिननि जे लाइ अञा ताईं मां कोई प्लांट जेको आहे डिसाइड न कयो। त हिननि खे मां हितां लाहियां थी, हिननि जी जाइ ते मां रखंदमि उहे वॉल हैंगिंग जेको ढकणियूं मां डेकोरेट कयूं आहिनि। हीअ ॾिसो कीअं थो लॻे, सही सही ॿुधाइजो तव्हांखे सुठो लॻो। मूंखे त ॾाढो मज़ो थो अचे। ऐं हीअ हिते उस में कुझु अरसे खां पोइ फिटी बि वेंदियूं। जीअं तव्हांखे ॾेखारियां, हेठि मुंहिंजो हीउ बर्ड बाथ पियो आहे, हिन जा ॾाढा सुहिणा कलर्स पेंट कया। मूं अञा ताईं रंगीन आहे, पर उहा ब्राइटनेस न रही अथसि जेका पहिरियों हुई, त हीअ थोरा उस जे करे फिटी विया आहिनि। त हीअ बि फिटी वेंदा, ऐं जॾहिं फिटी वेंदा पोइ मां हिननि जो छा कंदमि, त उहो बि मां सोचे छॾियो आहे। छो त हाणे ही मुंहिंजे घर आहिनि, त हिननि खे वॾो मान मिलंदो, हिननि खे मां उछलींदमि कोन। सो ही आहे मुंहिंजी वॉल हैंगिंग। हीअ आहिनि उहे ढकणियूं जेके तारीख़ खणी आयो इन कॉन्फिडेंस सां त मुंहिंजी अम्मी कमु ईंदियूं आहे, हिननि मां कुझु करे वठंदी। सो मूं कुझु करे वरितो आहे। टाइम थियो आहे 11:30। माई जेका कमु करे हली वई, उनखां चुल्हा वग़ैरह मां साफ़ु कराए छॾिया, ऐं हाणे मां अंदरि कंदमि थांव। ऐं उनखे मां मानी बि ॾेई छॾी पचाए सवेर ई, छो त असांखे वरी ॿाहिरि वञिणो आहे। ऐं त जीअं ॿीहर हुनजो टाइम न ज़ाया थिए, त मूं सॼा थांव बि हुनखे ख़ाली करे ॾेई छॾिया। ऐं उनखां सवाइ ॿुधाए छॾियोमांसि त ॿीहर न अचिजांइ। मूंखे वञिणो आहे बैंक, छो त बैंक पोइ दफ़े बि वई हुयमि त मूंखां ग़लती थी वई, त मां पुराणो शनाख़्ती कार्ड खणी वियमि, त मुंहिंजो कमु न थियो। ऐं हाणे जेको आहे मां उहो नओं शनाख़्ती कार्ड खणी वञी जेको वेरिफिकेशन जे लाइ वेंदमि। ऐं बैंक खां थोरो ई अॻियां अॼु अङारो आहे, मंगल बाज़ार लॻियल आहे। सो पहिरीं ॻाल्हि त मूंखे वठिणो आहे हीउ टॉल। तोर ते मिली वेंदा आहिनि वज़न जे हिसाब सां। हिन में ॾाढा सन्हा सन्हा टुंग थी विया आहिनि, ऐं हीउ बिल्कुलु बि जेको अजीब थी वियो आहे। त मां इहो टॉल जेको वठणु चाहियां थी। पोइ लाज़मी वेंदासीं त सब्जी भाॼी, को फ्रूट या कुझु न कुझु अहिड़ियूं ॿियूं शयूं बि जेके आहिनि ज़रूरत जूं, उहे अची वेंदियूं। ऐं सही ॻाल्हि इहा आहे त कुझु बेज़रूरत शयूं बि अची वेंदियूं। सो मंझंदि जी मानीअ जे लाइ अच्छा भिंडियूं पयूं, उहो त मां मासीअ खे ॾेई छॾी मानी पचाए। राति पुलाउ पचायो, उहो बि पियो आहे। ऐं थोरी दाल बि आहे, त मां त दाल खाइणु चाहींदमि। ऐं कोशिशि कयां थी त करेलनि जूं खलियूं बि तरे वठां, जेके सुकायूं अथमि उहो बि शेयर कयां त कीअं फ्राई कबियूं आहिनि। ठीकु आहे। सो इहो मुंहिंजो कमुकारु हलंदो रहंदो। त हीउ थांव अंदरि करण खां पोइ टॉल सुकिणो विझंदमि ऐं कंटिन्यू कंदमि कम खे। 1 थियो आहे ऐं अज़ानूं अचणु शुरू थी वियूं आहिनि। ऐं काफ़ी देरि रेस्ट कयमि ऐं कुझु वीडियोज़ सेव करे रखियूं, उहे ॾिठमि। हाणे दरवाज़े ते जेको आहे माण्हू आयो। हीउ मां किताबु ऑडर कयो हो, तारीख़ सल्तनत उस्मानिया, त इहो अची वियो आहे। त इहो वरितुमि बि ऐं उथी बि आहियां फाइनली। मानी पचाईंदमि हाणे। ऐं मूंखे तारीख़ पढ़ण जो ॾाढो शौक़ु आहे। मां सिंध जी बि तारीख़ जा इलाही सारा असां वटि किताब आहिनि जेके मां पढ़ी चुकी आहियां। ऐं हीअ मूंखे रिसेंटली ॾाढी दिलि चाहियो त मां पढ़ां, त हीअ ऑनलाइन मां ऑडर कयो हो। सो हाणे हीअ किताबु अची वियो आहे, त कुझु न कुझु हाणे टाइम मुंहिंजो इनखे पढ़ण में बि गुज़रंदो। सो हाणे हलूं था मानी पचाइण जे लाइ। मानी मां पचाए छॾी आहे। मानी सिर्फ़ु पंहिंजी पचाई आहे, छो त सुराण जे लाइ मां पुलाउ रखियो आहे ऐं दाल गरम कई आहे मां। ऐं हाणे हिन फ्राइंग पैन में रखियो आहे ऑयल, जेको तेज़ गरम करिणो आहे। हिन में पचाईंदमि मां करेलनि जूं खलूं। असल में करेलनि जूं इहे फ्राए थियल खलूं, डीप फ्राए थियल क्रिस्पी खलूं मां कंहिंजे घर खाधियूं। चणनि जी दाल हुई, मानी हुई चांवरनि जी, ऐं इहे खलूं फ्राए थियल मूंखे एॾियूं वणियूं जंहिंजी हद न आहे। सो हीअ जेके मूं सुकायूं, हे तक़रीबन 1.5 पा करेलनि जूं खलूं हूंदियूं, जेके सुकी करे या हिकु मुठ थी वियूं आहिनि। सो बसि इन्हनि खे करिणो इहो आहे त तेज़ गरम तेल करे हिकदमि उन्हनि में विझी ऐं कढणियूं आहिनि। घणी देरि नाहे पचाइणो। ऐं ॿी ॻाल्हि त पचाए रखणियूं बि न आहिनि, जो असां पचाए रखूं त पोइ खाऊं था, न, जंहिं महिल खाइणियूं हुजनि उन महिल पचाइजनि। सो इहो मां तव्हां सां शेयर कयां थी। तेल केतिरो गरम थियो आहे, हिकिड़ो नंढिड़ो पीस विझी था ॾिसूं। सो तेल खे अञा थोरी ज़रूरत आहे गरम थियण जी। ऐं तेल एतिरो गरम न थियणु घुरिजे जो उन मां धुआं निकिरनि, पोइ उहो थींदो सड़ियल तेल। दाल मुंहिंजी गरम थी वई आहे चङी तरह सां। ऐं हीअ अञा मां हिनजी बाहि वधायां थी ऑयल जी। सो अहिड़े क़िस्म जा खाधा खाईंदे मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। त हीअ अञा पूरी तरह गरम न आहे तेल। तेल काफ़ी गरम थी वियो आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम।
बाहि बंदि, ठीकु आहे। बाहि बंदि थी वई, 1 मिंट हिन खे फ्राए कंदमि ऐं कढी वठंदमि। कलर हिननि जो ॾिसो हाणे ई चेंज थी वियो, ॾाढी मज़ेदार कड़क ऐं ख़ासि करे दाल सां त खाइण में इंतिहाई लज़ीज़ आहिनि। छो त इहो मुंहिंजो तजुर्बो आहे, आज़मायल आहे। सो इहा हुई करेलनि जे सुकल खलनि जी रेसिपी। हाणे आलियूं खलां बि जेके आहिनि कीअं पचाइबियूं उनजी बि रेसिपी मां तव्हां सां शेयर कंदमि। ॾिसो हीउ इते ई जेको आहे ब्राउन कलर हिननि जो थी वियो आहे, त हिननि खे घणी देरि बिल्कुलु बि फ्राए न आहे करिणो। सो हाणे इहो मज़ेदार खाधो मां कंदमि इंजॉय। 1:30 थियो आहे हिन महिल, सुराण बि अचण वारी हूंदी। उनखां पोइ असां बि नमाज़ पढ़ंदियूंसीं ऐं पोइ असां वेंदियूंसीं ॿाहिरि। पेट्रोल पंप से आगे बैंक है ना, मैंने बताया तो। बस यहाँ रोक दे। तो यही तो मैं जाके दिखाऊंगी ना कि यहाँ पे क्या क्या मिल रहा था। सही बनियानों की बनाओ। आपने सही से तोला है, कोई भूल तो नहीं हो रही? इंसान है भाई, हो जाती है। वैसा ही है, आवाज़ भी भरे 50 की 2 दर्जा आ जाओ। 100 रुपए की ढाई, 100 रुपए की ढाई ले जाओ मेरे भाई। फ्रेश हो भी है तो खुला आते ही या डे ये ले लो भाई। असां अची विया आहियूं वापसि ऐं एॾी गर्मी अचण सां पहिरियों त पीतोसीं 2 गिलास पाणी ऐं कुझु फ्रूट वरितोसीं। सब्जियूं टमाटर मिलिया आहिनि अॼु 140 रुपए किलो मंगल बाज़ार मां, बाक़ी गाॾे वारो खणी थो अचे त उहो 160 रुपया किलो थो ॾिए। ऐं हीअ सुराण जो फेवरेट फ्रूट इहो वरितोसीं, अंगूर वरिता आहिनि, वाङण वरिता, केला वरिता ऐं फूदनो आहे। राति जो मां पचाईंदमि ग्रीन मसाले वारो चिकन, ऐं पालक आहे ऐं पालक जे हेठां हेठां आहे ग्वार। इहे वरितियूंसीं असां भाॼियूं। ऐं अहिड़े कंहिं बाज़ारि वञिजे, हफ़्तावार बाज़ारि, ऐं सेकेंड हैंड शयुनि जे स्टॉल ते नज़र न विझिजे त पोइ त वञण ई सजायो न आहे न। सो मां हुतां वरिता हीअ उन पई मिले, चई 20 रुपए जो हिकिड़ो आहे। मूं चयो मां ॾियां ई नथी, आहे सॼी 100 रुपए जी ॾे। त पोइ उन हिसाब में त इहे सम्झो मूंखे हुन जे हिसाब सां अधु क़ीमत में पई, चई सॼा 100 रुपए जा। उन जा डिफरेंट कलर्स आहिनि। ज़ाहिर मां कुझु न कुझु क्राफ्ट कंदी थी रहां त मुंहिंजो यूज़ थी वेंदो उन में। तो इहे वरिता। थांवनि जे लाइ टॉल पई वठां त मूंखे कोई वॾो टॉल न पियो मिले। पोइ मां हीअ पीसिस वरिता आहिनि, इन्हनि खे ॻंढे मां हिकिड़ो वॾो टॉल ठाहींदमि, छो त असां डबल करे विछाईंदा आहियूं। त इन जे करे असांखे, छो त पाणी इलाही थो थिए थांवनि जो न। ॿियो मूंखे हिकिड़ी मज़े जी शइ मिली, हीअ आहिनि कट पीस टॉलनि जा, जेके पाकिस्तानी टॉल ॿाहिरिनि मुल्कनि में मोकिलीनि था उन्हनि जा कट पीस। त मां इहे वरिता, हिननि जा ईअं किनारा खुलियल आहिनि, हिकिड़े पासे खां सिबियल आहिनि, खुलियल आहिनि, अलाही कटे छा था ठाहिनि हिन मां। सो बहरहाल मां इहे वरिता आहिनि, त इन्हनि खे मां जेको आहे किनारा वराए ऐं हादिया राजिया जे लाइ मोकिलींदी आहियां। सेम अहिड़ो ॿियो बि आहे, त कॾहिं कॾहिं ईअं कम जी शयूं मिली वेंदियूं आहिनि। सो इहा थी वई असांजी शॉपिंग। हाणे पिया आहियूं असां थकिजी। चिकन जेको हूंदो आहे मुंहिंजो हमेशह मां धोई हिसा करे फ्रीज़ करे छॾींदी आहियां। सो हिकिड़ो हिसो हुतां कढंदमि त जीअं ग्रीन मसाला चिकन ठाहियां। ऐं ग्रीन मसाला चिकन जी रेसिपी मौजूदु अथव मुंहिंजे चैनल ते। चिकन रेसिपीज़ अगरि तव्हां ॾिसंदव मुंहिंजी प्लेलिस्ट त तव्हांखे मिली वेंदी। ऐं हीअ चिकन कढी रखंदमि जीअं राति ताईं थोरो हीअ डिफ्रॉस्ट थी वञे। उनखां पोइ वेंदमि विझणु
ऐं थोरी देरि रेस्ट कंदमि, वरी जो जेका आहे 3 जी आज़ान थींदी त नमाज़ ते उथबो। टाइम थियो हिन महिल 5:15 शाम जा, ऐं 3 जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं ॾाढी थकिजी पई आहियां। हूअं मंझंदि जी मानी खाई मां रेस्ट कंदी आहियां, पर अॼु मंझंदि जी मानी खाई ऐं नमाज़ पढ़ी असां निकिरी वियासीं ॿाहिरि, ज़रूरी कम हुया, बैंक जो कम बि थी वियो। ऐं जीअं त हाणे वरी चवनि था त वायरस जेको आहे फैलिजे थो, त हाणे त मूंखे लॻे थो नेक्स्ट टाइम खां मां घटि में घटि इन वीकली बाज़ारि न वेंदसि। इहो मां अॼु अहद कयो। माण्हू न मास्क था पाइनि, न को ख़्यालु था रखनि हिक ॿिए जो, ऐं बाक़ी मार्केट वग़ैरह वञणु जीअं कई सुपर स्टोर ते उहो पॉसिबल आहे। सो जेके बि अॼु जा ज़रूरी कम हुया उहे करे आयमि। टॉवल्स मां तव्हांखे ॾेखारिया ऐं 12 कट पीस बि इहे मूंखे ॾाढा सुठा लॻा, ऐं मां हुन खां कंफर्म कयो त हे लुंडे जा त न आहिनि, त चई नहीं और मैं आपको चंद रुपए की ख़ातिर झूठ क्यों बोलूँगा। मां चयो अलाए भई कंहिंजे ईमान जी ख़बर न आहे। सो बहरहाल चई त इहे पाकिस्तानी कट पीस आहिनि जेके ॿाहिरनि मुल्कनि जे लाइ हिननि मां शयूं ठही वेंदियूं आहिनि, त पोइ टुकड़ा असां हिते सेल कंदा आहियूं। त मूंखे ॾाढा सुठा लॻा, त मां पंहिंजे ॿिन्ही नंढियुनि शहज़ादियुनि जे लाइ इहे वरितमि, ऐं ज़ाहिर हिननि खे वॉश करे उनजी वटि वराए ओटी वराए मोकिलींदसि। ऐं ॿियो मां हीअ 3 रील बि वरिता जेके मां तव्हांखे ॾेखारणु विसरी वियमि। त हाणे मां सिलाई पई कयां न, त मां महसूसु कयो त मूं वटि पिंक रीलनि जी कमी, सभु थोरा बचिया आहिनि। त मां हमेशह हे वॾा रील वठी ईंदी आहियां, ऐं इहा वीडियो क्लिप तव्हां ॾिठी हूंदी। कॾहिं हितां वठंदी आहियां, कॾहिं लाड़काणे में बि ईअं ई बाज़ारि वेंदा आहियूं त उते ढेर पिया हूंदा आहिनि ठेले ते। इहो बि फैक्ट्रीज़ मां निकितल माल हूंदो आहे सॼो, बकौल उन्हनि स्टॉल वारनि जे। सो इहो हुयो अॼु जे ॾींहं जो हाल अहिवाल। हाणे मां पई आहियां थकिजी, सो सांझीअ जी नमाज़ ताईं बिल्कुलु रेस्ट कंदमि, कुझु बि न कंदमि। ऐं उनखां पोइ सांझी जी नमाज़ खां पोइ उथंदमि, चिकन कढी रखी आई आहियां, भाॼियूं वग़ैरह सुञाणी इहे अंदरि करे छॾींदी, पोइ असां गॾिजी सॼी वरी राति जी मानी जी तयारी कंदासीं। सो अॼु जे व्लॉग खे कयूं था हिते ख़तमु। ज़िंदगी रही, अलाह चाहियो त सुभाणे वारे व्लॉग में वरी मुलाक़ात थींदी। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह जी हिफ़ाज़त में हुजो। अलाह वाही।